اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. فاتحة للصلاة. بانيان يجب برهم ورحمات أرواح الصلاة والبركات والبلد فرما مع سنة الإسلام. اللهم صل على محمد صلوات محمد أعوذ بالله من الشيطان اللعين الرجيم. سبحان الله سبحان الله. بسم الله الرحمن الرحيم. الحمد لله رب العالمين والعاقبة للمتقين. سبحان الله سبحان الله. والجنة للمؤمنين والنار للمشركين وللكافرين وللمنافقين. والصلاة والسلام على سيد الأنبياء والمرسلين وخاتم النبيين أبي القاسم محمد. اللهم صل على محمد وعلى وصيه ووزيره وخليفته وابن عمه علي بن أبي طالب. الصلوات والصلاة والسلام على الجليلة مخدومة المهرومة حق ميراث أبيها التي قالت صبت عليها مصائب لو أنها صبت على الأيام سرنا الليالي. والصلاة والسلام على الحسن المجتبى الذي قتل بالسم الجفا. الصلاة والسلام على الحسن
मज़लूम मक़तूल मज़बूह फी अर्ज़े करबला वराज़ुहु अला सनान व जिस्मुहु बिला गुस्लन वला अग़बार व कान अल-आबिदु मरीज़न व कान अल-बाक़िरु सग़ीरन व कानत ज़ैनबु मुक़य्यदतन मिनल करबला इला शाम बदबिया अब्बास दी लाश ते उजड़ के आई ते मां आउण दी खड़िया पाए ओ बैठी कपे हुए वीर दा गल चुमदी मुँह वाला नाल लुका सादी वर्मा सज्जाद कुचाया ओ मैं बहु औखा दे विचों बादे कंढते जाके सादी फरमाए मेरी चादर शिमरे लहाइए ओ तेरे नाखों वल वल चाक ये सैन मौला गाजी जी लाश ते आईया मौला अब्बा जी लाश तड़पी वैया गोया मौला पुछण ता चाहन सैन मुंहिंजे होंदे त चादर हुई मुखों बो या चादर कहीं लाहे वरती थी मौजूद नमाज धिया जिंदगी वठराए दे भाई ने शामिल के बुधाया मुझे सरदार दादी की चादर की लाची थी जरा ये जज्बात मौला अब्बा जा साइण ज़ैनब सलवातुल अलैहि ठहन साइण मातम करे भागे केड़ो जवाब ॾिनो तकलीफ न कर मैं राज़िया ते भेड़ी दा कदर शनास ओ मैं को पके सादिया पढ़ दिया दा ते को हर वेले एहसास सादी वर्मा में को चादर दा ओ अरमान कोई नहीं के गालों जिगर उदास ओ अज त्रेवारी मैं तो शमर में पुछे ते डाकिन गए शेर अब्बास अला लानतुल्लाह अला कौम ज़ालिमीन अम्मा बादो फ़क़द क़ाल अली इब्न अबी तालिब अलैहिस्सलाम अन्नासु नियामुन इज़ा मातू इंतबहू सलवात सभी के जी सलवात पढ़ो मोहम्मद मामा जगह मौला मुत्तक़ियान हज़रत अमीरुल मोमिनीन अलैहिस्सलातु वस्सलाम जो फरमान पढ़ो मौला ता फरमान अन्नासु नियामुन मानू गफलत जी निंड में सुतला है इज़ा मातू इंतबहू तॾहिं जागंदा जॾहिं मौत जो फरिश्तो मथां ईंदा ये मजलिस ईसाले सवाब जी है काफ़ी अवां मजलिस के बुधो अल्लाह साईं बानी मजलिस जे इन नूरानी अमल के कबूल फरमाए अवां सभिनी अज़ादारनि जी अज़ादारी शिरकत कबूल मंजूर फरमाए टाइम बिल्कुल कोने पाण मुसाफ़िर आहियूं
हिकड़ा मुसाफिर आया विया हलिया पाण भी कॾहिं हलिया वेंदासीं मुसाफिर ही दुनिया फानी आहे हिन दुनिया खे बका कोन्हे कुल्लु मन अलैहा फान हर शइ फना थी वेंदी काई शइ न रहंदी अल्लाह साईं सूरह मुल्क में इरशाद फरमाए यबलुवकुम अय्युकुम अहसनु अमला मां तव्हांखे पैदा करे तव्हांखे आज़माइण थो चाहियां त तव्हां मां मरण खां पोइ चङा अमल केर थो खणी अचे ये जेके आमाल खैर आहिनि मजलिसूं मातम अज़ादारी नमाजों रोज़ा सदकात खैरात खुम्स ज़कात हज या ज़ियारत अहल बैत माण्हुनि सां भलो हलण माण्हुनि जे कम अचण माण्हुनि जी ख़िदमत करण माउ पीउ खे राज़ी रखण छो जो रिवायत में आहे त जंहिंखां माउ पीउ ॾुखाइता हूंदा उहो माण्हू जन्नत में न वेंदो सुभान अल्लाह सुभान अल्लाह जिंदगी अल्लाह जी अमानत आहे ख़ुदा जो चयो पैदा कयो त मां वरी घुराईंदोमांव इंसान खे यकीन रखण खपे त मूंखे मरणो आहे मोटणो आहे वरी अल्लाह जे रसूल असांखे इहो ॿुधायो त जेको मुंहिंजी आल सां मोहब्बत रखंदो उन जे लाइ मौत आहे उन जे लाइ नबी फरमायो मन मात अला हुब्बि आल मुहम्मदिन मात शहीदा जेको आल मोहम्मद सां मोहब्बत रखी ही जहान छॾींदो उहो हित बि ज़िंदा अॻिते बि ज़िंदा सुभान अल्लाह सुभान अल्लाह लिहाज़ा अल्लाह पैदा कयो अल्लाह सां केतिरी मोहब्बत आहे ऐं अल्लाह जी इताअत बंदे में केतिरी आहे घबराइजी जाओ इताअत खुदा ये हवाले से अल्लाह भी जायद फरमायो या अय्युहल्लज़ीना आमनु तक़ुल्लाह हक़्क़ तुक़ातिही वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून ए ईमान वारो तक़वा अख्तियार कयो तक़वा माना छा वाजिबात खे अदा कयो ऐं हराम खां पंहिंजो पाण बचायो वला तमूतुन्ना इल्ला व अंतुम मुस्लिमून न मरो मरो तो मुसलमान थी मरो अल्लाह तुझे तक़वा अख्तियार कयो वाजिबात खे अदा कयो वाजिबात ते तवज्जो हुजण खपे वाजिबात में पहले नंबर ते नमाज आहे सुभान अल्लाह सुभान अल्लाह घबराइजी जाओ 5-7 मिनट अर्ज करे बस चंद जुमला मसाइल अल्लाह पंहिंजी इताअत जे हवाले सां असांखे आज़माइण थो चए जे तूं मूंखे मञियो आहे त पोइ मूंखे सजदो त कर न सुभान अल्लाह सुभान अल्लाह अल्लाह तुझे जे मूंसां मोहब्बत थी पर मां तोखे सॼा इन जे लाइ थो त मुंहिंजी बि तोसां मोहब्बत आहे अल्लाह 5 दफ़ा घुराए थो मुंहिंजा बंदा अच मूंसां अची ॻाल्हाए ॿियनि खे बि टाइम ॾे थो मूंखे बि टाइम ॾे सुभान अल्लाह सुभान सिंधी थो ॻाल्हाए वाह सही वाह सम्झ में अचे बिस्मिल्लाह अल्लाह तुझे
खे भी टाइम ॾे थो, घरवारी खे ॾे थो, पुटनि खे ॾे थो, अज़ीज़नि खे ॾे थो, दोस्तनि खे, रोज़गार खे। मां भी तोखे पाण ठाहियो आहे, मां भी तुंहिंजे लाइ 5 टाइम रखिया अथनि। याद कर तूं ॿियनि वटि तूं टाइम वठंदो आहीं, तॾहिं तूं वञी मिलंदो आहीं। मां तुंहिंजे लाइ 5 वक़्त रखिया अथमि, इन टाइम ते त अची मूंसां ज़रूर मिल। मां वारो टाइम ॿिए कंहिंखे न ॾिजांइ। मां वारो टाइम सिंधी न सम्झंदा आहियो? गोशवाल वारो नारो थानो नारा हैदरी। ये जेको घबराई था वञो भला, गुनाहगार त सभु आहियूं, कोई परफेक्ट कोन्हे। जॾहिं वाजिबा जो तज़किरो थिए थो त मञूं त सही न त नमाज़ वाजिब आहे। मुखालिफ़त करण जो हक़ आहे, नमाज़ जे ख़िलाफ़ ॻाल्हायो, हुक्म खुदा जे ख़िलाफ़ ॻाल्हायो न। गुनाहगार आहियूं, आज़ी मञूं। खुदा तो चए तूं आज़ी मञ, ये भी तुम ईमान जी रमक़ आहे। जे झेड़ो कंदे त छाजी नमाज, छाजा रोज़ा। जो केतिरा माण्हू आहिनि फुरूआ जे लिहाज़ सां गाफ़िल आहिनि। अल्लाह छॾे थो, ये जेको अज़ान थी अचे, मुअज़्ज़िन थो चए हय्या अला सलाह, इहो मुअज़्ज़िन न आहे, इहो अल्लाह थो चवे आओ मुंहिंजे मुलाक़ात जो टाइम थियो। सुभान अल्लाह। मूंसां जी मिल। डीसी अगर तोड़े चौराहे मोकिले, एसएसपी या जो काहे तुझे चौकी जो एसएचओ त मूंसां जी मिल देर लाईंदे, उहो तोखे छा ॾींदो? अल्लाह तुझे मां सब कुछ तुझे लाइ पैदा कयो आहे, तूं अॼु मूंखे घुर त सही नहीं। मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे, मूंखे कंहिं शइ जी ज़रूरत ई कोन्हे, न खाइण जी, न पीअण जी, न पाइण जी, न घरवारे जी, न बच्चनि जी, न बंगलनि जी, न महलनि जी, न गाॾियुनि जी। ये सभु कुझु तुंहिंजे लाइ, लेकिन यादि रख तूं मुंहिंजो आहे, मुंहिंजो थी करे रह। खुदा हदीस कुर्सी में चयो अकुन ली अकुन लक, तूं मुंहिंजो थी वञ त मां तुंहिंजो थी वञा। अल्लाह तो चए मुंहिंजो थी, पाण कंहिंजा आहियूं। वरी अल्लाह तो चए न मां ज़मीननि में, न आसमान में, न ज़मीन में किथे भी समाइजी नथो सघां, मां मोमिन जे दिल में। मोमिन केर? मोला तो फरमाया अन्ना सुनियामा इज़ा मातू इंतबहू। माण्हू ग़फ़लत ई निंड में सुतल आहिनि, अल्लाह विसरी वियो। अलमी इहो आहे जो अल्लाह विसरियल आहे, उनजी नमाज़ यादि न आहे, उनजो क़ुरान। असांजी ज़िंदगी में क़ुरान कोन्हे, असांजी ज़िंदगी में अल्लाह जो कलाम। भली तूं ॿिया किताब वञी पढ़, लेकिन क़ुरान जहिड़ी काई किताब कोन्हे। असांजी ज़िंदगी में क़ुरान हुजे, क़ुरान पढ़ी पोइ पंहिंजे रोज़गार जे लाइ निकिरूं। ख़ुदा तो चए जे क़ुरान पढ़ी निकिरंदे सॼो ॾींहुं मुंहिंजे तरफ़ां रहमतूं बरकतूं ऐं कम बि सजाया थी। सॼी ज़िंदगी में क़ुरान हुजणु खपे, क़ुरान खां गाफ़िल, क़ुरान खां गाफ़िल, अल्लाह खां गाफ़िल। ऐं नबी चयो त मां तव्हां में 2 शयूं छॾींदो वञा, क़ुरान ऐं अहल बैत। क़ुरान अहल बैत क़यामत जे ॾींहुं गवाह रहा, ये गवाही ॾींदा। क़ुरान चए त वाकई मूंखे न पढ़ियो, बच्चनि खे बि पढ़ाई। बच्चनि खे क़ुरान घणे क़दुरु कोन पिया पढ़ाइनि। क़ुरान खे मञूं था, लेकिन सानवी दर्जो आहे क़ुरान। खुदा रा अहल बैतनि जी सॼी क़ुर्बानी, सॼी क़ुर्बानी तव्हां असांखे इंसान बणाइण जे लाइ, सही मुस्लमान बणाइण जे लाइ, सही मुस्लमान, सही इंसान बणजनि, वाजिबात खे अदा कनि, हराम खां परे रहनि।
ज़हरा चमाटू झलियूं इन जे लाइ त तूं इंसान बन। मौला अमीर एक आयतुल्लाह बयान था कन आयतुल्लाह वही खुरासानी तो मौला अमीर के रस्ते में वेठा आहिनि। मोमिनन ॾिठो त अली पंहिंजे हथनि ते पियो मातम करे ऐं रोए पियो थो। मोमिनन पुछो मौला छो था रो? मौला अञा वधीक रुनो जेके सैयद वेठा आहिनि। मौला जन अञा वधीक रुना रोई करे चवण लॻा ही हथ बि हुया, हिननि हथनि जे हूंदे ज़हरा चमाटू झलींदी रही, मां ज़हरा खे बचाए न सघी। अल्लाह मुसलमान ज़हरा जे घर में अंदर घिरी मां चई छॾियो तो ॿुधी छॾियो। जे दर ते जिब्राइल अमीन इंतज़ार कंदो नबी आयत तदहीर जी तिलावत फरमाईंदा, लेकिन ये मुसलमान आहिनि 300 ॼणा अंदर टपी आया। जीअं आया आहिनि रिवायत जा लफ़्ज़ आहिनि ज़हरा ये दरवाज़ो मथां आयो आहे, हेठि ज़मीन ते आई आहे। हिक ज़ालिम जा 2 ग़ुलाम आहिनि, हिकिड़ो मलऊन हिक हथ ते ताज़ियाना पियो हणे, ॿियो ॿिए हथ ते ताज़ियाना पियो हणे। फिज़ा रोईंदी रोईंदी मौला अमीर जी ख़िदमत में आए। मौला ज़हरा मरण वारी थी। अजरुकुम अल्लाह अली जहिड़ो गैरतमंद आयो ॾिसे त ज़हरा जी कहिड़ी हालत आहे। हिकिड़ो मलऊन हिक हथ ते ताज़ियाना पियो हणे, ॿियो मलऊन ॿिए हथ ते ताज़ियाना। मौला अमीर जन के जलाल आयो, चाहियो तो ॿिन्हिनि खे पाण में टकराया या इन्हनि खे मथे आसमान ॾे उछलाया। वसियत रसूल याद आई, आली मूंखां पोइ जंग न कजा। मौला अमीर जन ॾाढा रुना रोई करे था फरमाइनि, या रसूलल्लाह जंग थो कयां त दीन नथो बचई, ये जंग नथो कयां त धी मरी रही। हज़ारो ये मौला अमीर जन तलवार पंहिंजे न्याम में विधी, ये तलवार न्याम में विधी है बुज़दिल समझी विया त अली नबी जी वसियत अमल कंदो। मौला अमीर के गिरफ्तार कयूं, अली जे गिची में रसो विधो अथऊं, ये मौला के छिकी न था वञनि। ये साण ज़हरा खे जीअं इफ़ाक़ो आयो आहे, सजे ॾिठई खॿे ॾिठई, रोई करे चवण लॻी आइन आइन अली। हसनैन जो बाबो काॾे वियो? दाई बिज़ा रोई करे चवण लॻी साईं अली खे गिरफ्तार करे वठी आहिनि मस्जिद नबवी। हज़ारो आख़िरी जुमला साथी बर्मा मुझे बाबे जी कमीस खणी अचो। मुंडे ॾिसो हज़ारो जीअं साइण कमीस बाबे जी घुराई, हसनैन खे गॾु वरितई, मस्जिद नबवी जे दरवाज़े ते आई। हज़ारो हेॾा साइण पंहिंजे बाबे जी कमीस मथे ते रखी, हसनैन खे चई बचड़ा दुआ जे लाइ हथ बुलंद कयो। हज़ारो हसनैन दुआ हथ बुलंद कया, हेॾा साइण जा लब न हलिया, मस्जिद जूं दीवारूं मथे थियण लॻियूं। जीअं मथे थियण लॻियूं, या ही पाण में हिक ॿिए खे चवण लॻा ज़हरा बद दुआ पई करे।
के छड़े जो अदादार कुर्बान अली थमना मौला अमीर उन टाइम हजरत सलमान के जन सलमान भजदोवन वनी ज़हरा के जो बद दुआ न करे क़यामत अची दी अदादार सलमान भजदो तो अचे रोईंदो तो अचे रोई करे तो जसान अली छो चवई मुझे हक जो वास्तो थी बद दुआ न कर सान रोई करे थी फरमाए सलमान अञा भी बद दुआ न कया मुझो हक खसजियो मां सब्र कयो मुझो पासी जख्मी थियो मां सब्र कयो मुझो हथ जख्मी थियो मां सब्र कयो हाने हसनैन के यतीम कण था जाए मां किया सब्र कया अदादार मौला अमीर जजरन जुमला पहुंचाइन साथी फरमाए मां सब्र कयो अदादार जियन साइन हलण लगिया मौला अमीर के छडे दिनो थो साथी फरमाए आली तू अग में हल मां पुठिया थी हला अदादार सान मौला अमीर के बचाए करे जिया हलण लगिया इते मां सान जे खिदमत में दस्तबरद अर्ज कंदम सान वडी खुश नसीबा बाबे जी कमीज खणी वई अली के बचाए आई लेकिन कुर्बान तुझी न्याणी सान ज़ैनब ता वजा जेका करबला में मथे ते कुरान झली बीठी हुई रोई करे बीते मुझो हिकड़ो ही बचो अल्लाह लानतुल्लाह